इब्राहिम साहब कीअं पिया ॾिसो अॼु नेठि 7 ॾींहंनि खां पोइ सही पर हीउ केस जेको आहे सो खुली करे साम्हूं अची वियो जेको डे 1 खां समूरी सिंध दाहूं करे पई। सिविल सोसाइटी हुजे, दानिशर हुजनि, अदीब हुजनि, हिकिड़ो कूड़ो मुक़ाबिलो थियो आहे। सभिनी खे नज़र आयो पियो त थियो छा आहे। एक्चुअल त सरेंडर करे छॾियो हो ऐं सरदार शाह जी उहा स्पीच जंहिंखे पाण बार बार कोट कयूं पिया त हुननि चयो त बाबा उमरकोट पुलिस गिरफ़्तार कयो। हुन उमरकोट पुलिस खे चयो तव्हां कराची में हिनखे सेफ प्लेस ते रखो, पोइ हुनखे छो खणी विया। सो अॼु ज़ाहिर थी वियो त मीरपुर उमरकोट वारनि गिरफ़्तार कयो, मीरपुर ख़ासि वारनि जे हवाले कयो, जंहिं डॉक्टर खे जन क़तलु करे छॾियो। कीअं त ॾिसो हाणे मामला अॻिते वधंदे ऐं उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई अव्हांखे थींदे नज़र अचे पई। ऐलान त थियो आहे पर वॾो सुवाल इहो आहे त FIR हाणे ॾिसूं था त वारिस था कटराइनि, पुलिस या जेका सिंध हुकूमत आहे फरियादी थिए थी, कलम कहिड़ा लॻनि था, अॻिते केतिरा अवी पुरुमीद आहियो या समूरी सिंध वासियुनि खे केतिरो पुरुमीद रहणु खपे त इहे जेके ज़िम्मेवार आहिनि उहे पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। मेहरबानी नसीर साहब, हिकिड़ो त ही तमामु मुख़्तसिर ऐं महदूद जेको सो मोल मतन ते यानी TORs ते ठहियल हिकिड़ी पुलिस जी जेका सा उहा कमेटी हुई, फैक्ट फाइंडिंग या इंक्वायरी कमेटी, जंहिंमें 2 DIG ऐं 2 SSP शामिल हुआ। हुनजा जेको मोल मताब तमामु महदूद हुआ। जेको वाक़ियो थियो आहे यानी पुलिस जंहिंखे मुक़ाबिलो बि ॼाणाए उहो वाकई मुक़ाबिलो आहे या न, उन ते जेका रिपोर्ट आई आहे उहा बिल्कुलु जेको हिकिड़ी ईमानदाराना रिपोर्ट ऐं उन्हनि जी रिकमेंडेशन्स आला क़िस्म जी रिकमेंडेशन जेके 4 रिकमेंडेशन्स आहिनि त वारिस जेके आहिनि उहे इन्हनि जेके मुलविस जंहिंखे बि सम्झनि था यानी उन्हनि में उन्हनि खे चयो वियो आहे पहिरियों जो निकितो आहे त उहो उन्हनि जे ख़िलाफ़ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल कराए सघंदा। लाॻापियल कलम त माना हिकिड़ो मर्डर थियो आहे, कलम क़तल जो लॻंदो, सही पछ थी आहे, भागीदारी थी आहे, मिली भगत थी आहे, उहे जेके बि कलम आहिनि ऐं जेको सो मुंहिंजे ख़्याल में इन ते ई जेको इहो दहशतगर्दी एक्ट जेको सो हिन ते इहो लॻी सघे थो ऐं उन ई तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। ऐं ॿियो त आला माना हिकिड़े रीजनल पुलिस हेड खां वठी ज़िले पुलिस हेड ताईं या ॿिन्ही जेके ज़िलनि जी पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु डिपार्टमेंटल इंक्वायरी, हाणे उहा कीअं थी थिए छा थी थिए उन खे छॾियो, पर जेका आला सतही इंक्वायरी कमेटी ठही आहे उन रिकमेंडेशन ॾिनी आहे त भई हीउ जेको DIG मिरपुर थी सॼी रेंज ऐं उमरकोट सॼे ज़िले, हाणे उन में जंहिंखे शामिल कयो वञे उन ते सख़्तु डिपार्टमेंटल एक्शन ऐं ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे सीनियर सुपरिटेंडेंट यानी जेको सीनियर पुलिस अमलदार आहे उन खे इन्वेस्टिगेशन जी। ऐं सुठी ॻाल्हि आहे CTD काउंटर टेररिज्म जेको सो डिपार्टमेंट जेको सो आहे टेररिज्म काउंटर जो उन्हनि जो दहशतगर्दी रोक वारो खातो आहे। उन खां अलावा जेको क्राइम ब्रांच आहे उनखे जेके ॾिजे तरजीह बुनियाद ते उनखे ॾिजे, इहा बहितरीनु रिकमेंडेशन आहे। उनखां अॻु में जेका हिन जी कंक्लूजन हुई उहा ज़बरदस्त हुई, जंहिं ते असां सॼो प्रोग्राम जेको 2 ॾींहंनि खां करियूं पिया त भई असल में सिंध जी असुल सुञाणप उहा आहे बैनुल मज़ाहिब हम आहंगी, यानी उहा जेको उन खे हिननि हिकिड़ो टच ॾिनो आहे, यानी इहे पुलिस ऑफिसर ख़ुदि सम्झंदा उन खे छियो रसो आहे। उन जे करे इहा जेका इन हद ताईं रिपोर्ट बिल्कुलु दुरुस्त आहे, बिल्कुलु ठीकु आहे। थोरे जो इन में मूंखे अलाए छो लॻो थोरो इहो पुलिस उमरकोट वारी पुलिस ख़ासि तौर ते उन जी किरदार खे थोरो हिननि हटायो आहे या उहो एतिरो वाज़िह न आहे। मूंखे पहिरें फर्स्ट लुक में लॻो आहे, ऐं रिपोर्ट पढ़ंदुसि जेकी रिपोर्ट आहे सॼी न आहे पढ़ी, पर हुनजा एविडेंस उन्हनि जेके गंढे ऐं हिन सिंधड़ी वारे SHO ताईं पहुचाया आहिनि उन में सिधो क़तल साबित कयो आहे। सरकारी लेवल ते सरकारी पहिरीं ॻाल्हि उहा क़ाबिल तारीफ़ हुई जेका सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस ते हुई पहिरें ॾींहुं, ऐं जंहिं इहो मामिलो उथारियो ऐं उन खां पोइ सरकार जेको सो ही इंक्वायरी कमेटी ठाही जंहिंमें सुठा लेखा वेंदड़ जेके ऑफिसर जेके हिन रिपोर्ट मां कुझु क़दुरु जेको सो उन्हनि इहा शायदि मिले थी। उन खां पोइ अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उहा ख़ुदि हिकिड़ो पैगाम आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो क़तई तौर ते कॾहिं बि हज़म न थी सघंदो, ख़ासि तौर ते सिंध में कंहिं बि बुले खे, कंहिं बि जुनूनी खे, कंहिं बि शिदत पसंद खे त जेको सो तव्हां कंहिंखे बि पकिड़े ऐं कंहिंजे बि हथां माराए छॾियो। हीउ पंजाब न आहे, इस्लामाबाद न आहे, KPK न आहे, हीउ सिंध आहे।
जी त इहा मैसेजिंग जेका आहे उहो ज़बरदस्त थी आहे। हिन जो ॿियो पासो आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में उहो ऐलान थियणु वञे पियो, उन्हनि जा इशारा बि मिलिया आहिनि। आउं सम्झां थो त हीउ मामिलो हिते कोन रखो। हाणे अच्छा केस कहिड़ा थींदा, कीअं दाख़िल थींदा, उन्हनि जी जेका प्रोग्रेस कहिड़ी थींदी उहो पाण ॾिसंदासीं। पर हेसि ताईं जेको थियो आहे उहो ज़बरदस्त थियो आहे, शानदार थियो आहे। ऐं उन में सिंध हुकूमत जेको ख़राज जी जेका उहा हक़दार आहे। ऐं हिननि जेके पुलिस वारनि जेको कमु कयो आहे, छाकाणि जो पुलिस जो कमु सदाईं जेको त पंहिंजे पेटी ॿाहिरनि खे बचाइणु हूंदो आहे, पर हिननि हुननि में सॼो जेको तव्हां हुनजो जेके पॉइंट टू पॉइंट पढ़ो त कहिड़ो टाइम हो, कीअं गिरफ़्तार थी। यानी हिननि त सिधो हिन में ॿुधायो आहे त भई एसएसपी मीरपुर ख़ास जी गाॾी वई आहे, उन गिरफ़्तार कयो आहे, उन वञी हैंड ओवर कयो आहे सिंधड़ी जे सेठ जे हवाले। माना उन ते सिधो थियणु घुरिजे न क़त्ल जी एफआईआर। बिल्कुलु त ठीकु इन आहे क़िस्म जो आहिनि। सही